वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त चीन सां सनअत टेक्सटाइल समेत ॿियनि शोबनि में गॾियल मनसूबा शुरू करणु चाहियूं था। कराची में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में कारोबार कंदड़ आलमी कंपनियुनि जे नुमाइंदनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त तव्हांखे पाकिस्तान अचण ते ख़ुशि आमदीद करियूं था। हुन चयो त चीन जो वफ़द 150 कारोबारी शख़्सियतुनि ते ॿधलु आहे। वॾे तादाद में कारोबारी शख़्सियतुनि जी शिरकत सुठो सवणो आहे। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती मज़बूत रिश्ते में ॻंढियल आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो त चीन ऐं पाकिस्तान बिरादराना तालुकात खे मज़बूत वापारी राब्तनि में तब्दील करणो आहे। पाकिस्तान जी 1000 ज़रई ग्रेजुएट्स खे तरबियत हासिल करण लाइ चीन मोकिले रहिया आहियूं। गुज़िरियल माली साल में ज़रई बरामद $3 अरब रही। ॿिया शहबाज शरीफ़ चयो त ज़रई एक्सपोर्ट $7 अरब ताईं पहुचाईंदासीं। पाकिस्तान चीन जे तजुर्बे मां फ़ाइदो हासिल करे ज़रई पैदावार में इज़ाफ़ो करणु चाहे थो। ख़्वाहिश आहे त चीन सां बिज़नेस टू बिज़नेस तालुकात मज़बूत थियनि। चीन सां सनअत टेक्सटाइल समेत ॿियनि शोबनि में गॾियल मनसूबा शुरू करणु चाहियूं था। चीन ऐं पाकिस्तान जी दोस्ती हिमालया जियां मज़बूत आहे।